साईं लालो आयूब असांजो पुराणो साथी पंहिंजो उन खां पोइ ॿिया जेके दोस्त असांजा वेठा आहिनि साम्हूं वेठल मुंहिंजा भाइर उस्ताद या सोशल वर्कर मुंहिंजूं भेनर बायोमेट्रिक जा या ऑफिसर साहिबान जेके बि वेठा आहिनि तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। सभिनी दोस्तनि जूं तिखियूं मिठियूं थधियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं पर पछाड़ीअ में जॾहिं इहो थींदो आहे त अदा हाणे पोइ हिकिड़ो ॻाइणो ॻाए पियो अदा हाणे चए सोचे हाणे द्वारो राग वणे नथो उथ त असां इहा रिली खणूं जेको आहे हाणे तव्हां ॾिसो इहे पिंडाल भरियल हो हक़ीक़तनि तव्हांजो बि कसूर न आहे जेको आहे हिनखे थोरो छात करे हिन महिल 3-4 थी विया मां अञा बुख जो टाइम बि आहे त पहिरियों त साईं अब्दुल जब्बार ऐं हुनजे पूरी टीम खे जेको आहे मुबारकूं ऐं तव्हां उन्हनि जो हलफ़ बि ॿुधो त असां इहे हलफ़ खणंदा उस्तादनि जे हक़नि जा मुआफ़िज़ हूंदा ऐं हिन तनज़ीम सां वफ़ादार रहंदा। पोइ मां तव्हांखे इहा ई शइ थो चवां हिननि हलफ़ खयूं आहे त असां तव्हांजे हक़नि जा वफ़ादार हूंदासीं ऐं हिन तनज़ीम जा पंहिंजो असां वफ़ादार हूंदासीं त पोइ तव्हां जेको आहे उन्हनि खे केतिरी अहमियत था ॾियो केतिरो उन्हनि खे जेको आहे इज़त था बख़्शो। मां त इहा शइ थो चवां सुबुह खां वठी जेको ॾिठो आहे मां त हिते असांजा ईअं सम्झो त उस्ताद घणा बाक़ी ॿाहिरियां में उस्ताद थोरा बाक़ी ॿाहिरियां महिमान घणा आहिनि जेको आहे छो त हीउ पेटेल जो हिकिड़ो मेड़ाको आहे तव्हांजे अॻुवाणनि जी हलफ़ बरदारी आहे तव्हां न ईंदो बाक़ी केरु ईंदो पंहिंजो अॻुवाणनि जे हलफ़ बरदारी हाणे तव्हां ॾिसो जेको आहे घणा वेठा हूंदा। मां इन खां पोइ चवंदुमि त कुझु दोस्त जेको आहे पेटेल ते तनक़ीद ज़रूरु कयो मां त चवां त असां में जेके तव्हांजा अॻुवान उन्हनि में ऐब इलाही पर हीअ तनज़ीम जेकी आहे तव्हां असांजी जेको आहे बचाव आहे तव्हां असांखे जेके बि हक़ मिलिया साईं साम्हूं वेठो आहे अॻु में असांजा इहे बुज़ुर्ग उस्ताद 9 ऐं 7 में वधि में वधि इहे जेको आहे मुंहं थी 10 में ईंदा वीचारनि खे जेको आहे पेंशन 4 खां 5 लख रुपया मिलंदी वञी जेको आहे को घरड़ो ठाहींदा कंहिं बचे जी शादी कराईंदा। अॼु तव्हां जेको आहे प्राइमरी उस्ताद 4 स्केल में आहे इहो कंहिं वठी ॾिनो आहे इहो तव्हांजे तनज़ीम छो न तव्हां हिननि शयुनि खे ॾिसो पर उन तनज़ीम जो अॼु जेको असां तव्हां असरु कयो आहे ख़ुदा उन ते बि चओ जेकॾहिं असां ते आहे त असांखे बि चओ जेकॾहिं के ॿिया दोस्त आहिनि उन्हनि खे बि चवनि वेठे साईं गुलाम मुस्तफ़ा जेकी ॻाल्हि कई भली ॻाल्हि कयनि साईं अब्दुल जब्बार खे तव्हां उस्तादनि चूंडियो आहे ॿिए कंहिं न चूंडियो आहे इलेक्शन थी आहे साईं अब्दुल जब्बार उन उस्तादनि जे वोट सां आयो आहे पर जेकॾहिं अॼु इन जाइ ते ॿियो को फार्म थी सघे खणी आयो चए भई हाणे 9 माण्हू भरे ॾे जेको आहे हाणे इहो तरीक़ो हलियो आहे हर कंहिंखे हार पाइणा आहिनि बाबा चूंडजी अचे त न या न अचे हार पाइणो आहे जेको तो मां इन करे चवां थो अहिड़नि माण्हुनि जी रस्ता रोक कयो सरेआम थो चवां त अहिड़नि माण्हुनि जो रस्ता रोक कयो 5 साल थिया आहिनि हिन पेटेल सां जेको असरु कयो वियो आहे उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे उहो कंहिं कयो आहे उहो तव्हां असां कयो आहे। पेटेल हिकिड़ो भेरो जेको आहे सिंध जी इलेक्शन थी भिट छा थिए उहा जेको आहे न मञी वई विया हलिया कोर्ट ते वरी जेको आहे हैदराबाद कोर्ट में वई पंहिंजो उन कोर्ट जे थ्रू जेको आहे उहा इलेक्शन थी अलाह साईं असांजी इज़त रखी हूअं वियो चैन ते पोइ आयो 14 ते जेको आहे 14 जे लीड सां खटियो थिए पोइ बि उहो 5 साल धड़ो हलायूं 5 साल धड़ो हलायूं तव्हां ॾिठो त कॾहिं काथां पियो जुलूस निकिरे कॾहिं काथां जीअं साईं पीर साहिब ॿुधायो त ज़िले जे सदर जो कमु आहे ज़िले जा पंहिंजा जेके मसाला आहिनि उहे हल करे न को उनखे इहो हक़ आहे त सिंध जा जेको आहे सिंध जे सदर खे बाईपास करे पंहिंजा जेको आहे पंहिंजो हुकुम हलाए जेको आहे हर हिक जो पंहिंजी जेको आहे दायरेकार आहे। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांजो सर्विस स्ट्रक्चर 5 साल ॿुधंदा चवंदा फेसबुक ते असां उस्ताद थी उस्ताद खे वेठा गारींदो फेसबुकनि ते इहो काथां जी झरफत आहे
त असां उस्ताद वेही हिकिड़ी असांजी ॿोली अहिड़ी हुजे, असांजो लिखणु अहिड़ो हुजे जेको ॿियो आम माण्हू असांजे तव्हांजे असांजे हिन मां पिराए त हीउ उस्ताद हिननि जो केॾो अदब आहे, हिननि जो केॾो लिखणी सुठी आहे जेको आहे। पर जे करे असां तव्हां उस्ताद वेही जेको आहे अहिड़े क़िस्म जी जेको आहे ॿोली हिक ॿिए जे लाइ ॻाल्हाईंदासीं त ॿियो माण्हू तव्हां असांजे हिन मां छा सबक़ु पिराईंदो। सो हिन ई गुलाम रसूल जे टाइम में पोस्ट अपग्रेड थी आहे। मां त इहा शइ थो चवां जेके मुंहिंजा भाइर वेठा नौजवान दोस्त इहा पोस्ट 9 खां 14 में अपग्रेड कंहिं कराई आहे, उहो तव्हां नोटिफिकेशन पढ़ो। उन नोटिफिकेशन क्लियर लिखियो पिया त काटी सेंट्रल प्रेसिडेंट गुलाम रसूल मार। पोइ हिननि दोस्तनि जे वारा ॾिठो त भेण हीअ ॻाल्हि बि हिननि ॾे वई अचे जेको आहे उन दोस्तनि खे बरगलायो हीअ साईं हितां छो हितां खां मिले आहे जेको आहे बाबा हिकिड़ी शइ मिली त आहे न, पोस्ट अपग्रेड थी आहे 9 खां 14 में जेको आहे आई आहे। असांजी 7 जा ऐं 9 जा अपॉइंटमेंट आहे। सो चवण जो मक़सदु सर्विस इंस्ट्रक्चर जो जेको मसइलो आहे, सर्विस इंस्ट्रक्चर जो जेकॾहिं तव्हां उन गहराईअ में ईंदो तव्हांखे उस्तादनि खे उन तरीक़े जी ॻाल्हि ॿुधाई न थी वञे। हिते इन आहे त साईं मुंहिंजे पीर मुज़फ़र जो पंहिंजो हिमायती आहे त भले पीर मुज़फ़र ग़लति हुजे पर उनजी वाह वाह ज़रूरु कबी। जे मां मुख़्तियार जो जेको आहे हिमायती आहे भले उहो ग़लति हुजे त बि उनजी ज़रूरु वाह वाह कबी। न तव्हां असां हिक ॿिए जा वारसाऊं, तव्हां जेकॾहिं असां खां काई ग़लतियूं आहिनि तव्हांजो हक़ आहे, तव्हां असांखे चई सघो था। उन खां पोइ अॻुवाण जे लाइ जेको आहे हिकिड़ी बुर्दबारी तहमुल सब्र। साईं अब्दुल जब्बार जेकॾहिं तव्हां वटि हिते पंहिंजो हाणे तव्हां हुनखे खटरायो आहे, जेकॾहिं 1000 उस्ताद हूंदो 200 उस्ताद चए त साईं अब्दुल जब्बार कमु न कयो आहे, छा उहो चिड़ी वञे? छा उहो उस्तादनि खे छिड़बू ॾियनि जेको आहे? अहिड़ा ई हिन जाइ ते 500 उस्ताद हूंदा त चवंदा हूंदा साईं अब्दुल जब्बार जेको आहे भलो उस्ताद आहे, भलो पंहिंजो रब आहे, भलो अॻुवान आहे जेको आहे। पर जेकॾहिं उहो 200 या 100 चवे थो उहा बि बर्दाश्त करणी आहे जेको आहे। तव्हां ॾिठो हूंदो मां हिन फोरम ते तव्हांखे चवां थो इहो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे अॼु ताईं ॿुधंदा चऊं था इन सर्विस स्ट्रक्चर जी ऐं पोस्ट अपग्रेड जी समरी हिकिड़ी थियल हुई जेका साईं पीर खे ख़बर आहे जेको आहे उहा अकबर लगारीअ जे टाइम जेको आहे हुननि चयो त बाबा हीअ जेकी पोस्ट अपग्रेड आहे ऐं सर्विस स्ट्रक्चर जो इनखे ॿिन्ही खे अधो अधु कयो हाली जेको आहे जेके असांजा नौजवान दोस्त आहिनि इनखे जेको आहे फ़ाइदो ॾियो, मथां वरी तव्हांजो ई ईंदो इनशाअल्लाह। जॾहिं पोस्ट अपग्रेड थी 14 में आई सर्विस इंस्पेक्टर जो मसइलो खयोंसीं, उहो अञा फिनांस ताईं पहुचायूं। मक़सदु सच पुछो इहो जिते किथे जेको आहे हर डिवीज़न में इहा ॻाल्हि निकिती आहे त असांजा ई दोस्त पैसा ॾेई बि उहे समर मोटाया। मां तव्हांखे क्लियर थो चवां, छो न त हक़ सच चओ कंहिंखे जेको आहे उहे समर पैसा ॾेई मोटाए जे आया त नुक़सानु कंहिंजो थियो? नुक़सानु वरी बि असांजो आहे। मां क्लियर चवां थो गुलाम रसूल जेकॾहिं वठंदो पोइ बि फ़ाइदो उस्ताद जो आहे, जे हाजी शफ़ीमान साहिबु वठंदो पोइ बि फ़ाइदो उस्ताद जो आहे। पर अहिड़े क़िस्म जी हक़ीक़तूं तव्हां असांखे जुगाइनि न थियूं। ख़ुदा जेको हाणे तव्हां ॾिठो आहे हिन महिल मां त चवां थो इदारनि न अचनि शुरूअ खां वठी जेके इलेक्शन कमेटियूं थियूं असां खां जेतिरो वस पुॻो ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी असां उन्हनि दोस्तनि खे हथ ॿधी 5 साल जेको आहे इन सम्झो त हलायो आहे त बाबा इहे पेटियल हिकु थिए। पर जहिड़े टाइम ते एहतजाज जो सॾु ॾे त हिकिड़ा दोस्त उते ई अॻे मिनिस्टर सेक्रेटरी वटि वेठा असांजो हिन सां को वास्तो न आहे। पोइ इहे उस्तादनि जा मसइला हल थींदा। हाणे वरी तव्हांजो जेको आहे मां त इहे चवां थो कुझु दोस्तनि जेके ॿुधाया साईं मुंहिंजे पंहिंजो माइट साईं ॿुधायो त हीअ तारीख़ मां खुलियल थो चवां असांजो बि जेको आहे 20-25 साल खां वठी हिन तनज़ीम जा वास्तो आहे। अहिड़ी तहरीक वरी हलणी बि न आहे, न अॻिनी असां ॾिठी आहे। जहिड़ी हीअ तहरीक हुई शो फेल वई हक़ीक़त में
मां इहा ज़रूरु शइ चवंदुमि त हाजी अशरफ ते जेके हिन महिल आङुरियूं खॼनि थियूं हर कंहिंजो हक़ आहे चई सघे थो पर कॾहिं कॾहिं माण्हू एतमाद मार खाई वेंदो आहे हुनजो शुरूआत खां वठी इहो हुयो त बाबा असां सां या चीफ सेक्रेटरी साहिब ॻाल्हियूं करे या CM छो त पहिरियों ई सेक्रेटरी साहिब सां उन्हनि इहा ॻाल्हि ॿोल कई त बाबा हे तव्हांजा उस्ताद रोडनि ते आया आहिनि हिननि खे तव्हां जेको आहे डील कयो हुन सेक्रेटरी एजुकेशन चयो त बाबा ही आल जेके गवर्नमेंट जा सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉइज़ आहिनि सभिनी जी तरीक़ा हिकिड़े छड़ो एजुकेशन जी न आहे तंहिं करे चीफ सेक्रेटरी साहिब हिननि सां ॻाल्हियूं करे पोइ इहो मसइलो हल थींदो हाणे मूंखे ॿुधायो जेकॾहिं छड़ो असां रोड ते वेठा हुजूं ॻाल्हियुनि वारो रस्तो न हुजे हा पोइ बि कुझु न छो जो तव्हां असां गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं घटि में घटि कॾहिं का ॻाल्हियुनि वारो रस्तो अचे थो त ॻाल्हियूं करणियूं पयूं हुन सिर्फ़ु हाजी अशरफ या गुलाम रसूल न आहे हिन में जेके बि अॻुवान जिन बि तंज़ीमुनि जा अॻुवान हुया सभु उन्हनि ॻाल्हियुनि में उन्हनि सां आहिनि ॻाल्हियुनि में बिल्कुलु उन सां आहिनि ऐं अॻिनि खणी उन्हनि खे हलियो आहे पर जेकॾहिं हाणे सिंध गवर्नमेंट त मूंखे त सम्झ में नथी अचे त अॻिते जे लाइ इन्हनि जे लाइ कहिड़ो जेको आहे एतमाद पंहिंजो कंदो हुन चीफ सेक्रेटरी जहिड़े माण्हूअ जे लाइ जेको आहे चऊं था जेको CM साहिब जो जेको आहे हिकिड़ो बागू बि आहे उन खां पोइ घर जो भाती बि अथसि ओड़ो माण्हू उहो माण्हू जेकॾहिं असां अॼु धोखेबाज़ी करे विया त उन्हनि सां खुदाई वञी सघे थो मां त इहा ई शइ चवंदुमि त बाक़ी हाजीअ जे लाइ जेको आहे जेके दोस्त आङुरियूं खणनि था हाजीअ पंहिंजे तरफ़ां वधि में वधि कोशिशि कई आहे जेको आहे त अञा ताईं बि हुनजी कोशिशि हले थी पई जेको आहे इनशाअल्लाह उन खां पोइ भला हिकिड़ो फ़ाइदो त पियो जेको पेंशन में तव्हां असांजो जेको आहे वॾो हिकिड़ो ट्राकोड़ो पियो असां जहिड़ा जेके सीनियर उस्ताद हुया या ॿिया मुलाज़िम हुया अचे वठि वठा कयूं वारो पियो थिए असांजी रिटायर जेको आहे उहा शइ जेको आहे उन खां पोइ पेंशन में कट केॾो हुयो जेको आहे उहो अलाह जी महिरबानी सां हली पंहिंजो रुकिजी वियो आहे असां उमेद रखूं था त इनशाअल्लाह जेको आहे ॿियो जेको आहे क्रासिस इनशाअल्लाह हिन बजट ताईं पंहिंजो असांखे कुझु न कुझु ज़रूरु मिलंदो जेको आहे बाक़ी जेके दोस्त मां हिकिड़ो भेरो वरी बि तव्हांखे दोस्तनि खे चवां थो तव्हांजो इलाही टाइम वरितो आहे जेको आहे त तंज़ीमूं हर मुलाज़िम जंहिंजी बि तंज़ीम आहे हीअ जेकी पेटियल ख़ासि करे असांजी आहे मां इहा तव्हांखे ज़रूरु चवंदुमि त हिन में इलाही अंदरियां हथ आहिनि हीअ पेटियल सभिनी तंज़ीमुनि जी मदद छॾी वेंदी आहे ऐं जॾहिं बि पेटियल वारा उथिया त सभु दोस्त ईअं चवंदा सभु तंज़ीमूं ईअं चवंदियूं त असांजा वॾा भाइर उथिया आहिनि हाणे कुझु न कुझु ज़रूरु मिलंदो पर उनखे टोड़ण में बि जेको आहे अंदरीअ वॾा हथ आहिनि जेके तव्हां असां पंहिंजो पाण था उन्हनि खे जेको आहे वारो ॾियूं पाण था उन्हनि शयुनि खे जेको आहे उन्हनि सां गॾिजी ऐं हिन तंज़ीम खे नुक़सानु ॾियूं असांजी तव्हां सभिनि जी इहा ई दुआ हूंदी त अलाह साईं जेके बि दोस्त हिन तंज़ीम खां ॿाहिरि विया न हलिया इदारनि खां ॿाहिरि विया न हलिया उनखे ख़ुदा ई सम्झ ॾींदो जेको आहे आख़िर में मां साईं अब्दुल जब्बार ऐं हुनजे पूरी टीम जो थोराईंदो आहियां जिन असांखे बि जेको आहे पंहिंजो हिते घुराए मान ॾिनो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी हक़ीक़तनि जेको आहे मां पंहिंजो वरी बि ख़्यालु थिए थो इलाही दोस्त कुझु त वरी पंहिंजो चको फको करे आया पर तव्हां बि ज़रूरु तव्हांजो ख़्यालु थींदो हूंदो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अलाह तव्हांखे